नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के कंडियारो खबर लाऊं तो कंडियारो शहर के वार्ड नंबर 12 बाबन शाह मौला हिस्पाणी मौला समेत बेन मौलनि में सफ़ाई न थियण खिलाफ़ मोहल्लेवासी पारां एहतिजाजी रैली कढी। शहर जो गश्त करण बाद बाबन शाह चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अज़हर कोरेजो, मीर ज़फ़र कोरेजो, न्याज़ कच्छी, वहीद भट्टी ऐं ॿियनि चयो त टाउन इंतिज़ामिया जी नाअहली सबबि संदसि पारां गंदगी जा ढेर बणिजी विया आहिनि। गंदगी सबबि मोहल्लनि में बदबू जो राज क़ाइमु थी वियो आहे। सफ़ाई न थियण करे गंदो पाणी घटियुनि में बीहजी वियो आहे। हाणे गंदो पाणी घरनि में पिणु दाख़िल थी रहियो आहे। घटियुनि में बीहंदड़ गंदो पाणी जायुनि जी दीवारुनि मां टकराइजी बीह रहियो आहे, जंहिं करे संदसि जायुनि जूं भितियूं कमज़ोर थी रहियूं आहिनि, जंहिं करे मोहल्लेवासी सख़्तु परेशान आहिनि। जमादार खे गंद खणण लाइ चयो वियो पर हू रिश्वत तलब करे रहियो आहे। टाउन ऑफिसर मोहल्ले में सफ़ाई करण बदिरां रुॻो तमाशो ॾिसण में पूरो आहे। हिननि मुतालबो कयो त संदसि मोहल्ले में सफ़ाई कराए टाउन ऑफिसर खे हटायो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।